ओम शांति। अॼु जी मिली तारीख़ 3/2024। मीठा मीठा बापदादा चवनि था, मीठे मीठे ॿार, रावण जो क़ाइदो आहे आसुरी मत कूड़ ॻाल्हाइणु, बाप जो क़ाइदो आहे श्रीमत सच ॻाल्हाइणु। प्रश्न आहे, कंहिं ॻाल्हियुनि जो वीचार करे ॿारनि खे आश्चर्य खाइणो खपे। उत्तर आहे, कीअं इहो बेहद जो वंडरफुल नाटक आहे जो फीचर्स जो एक्ट सेकेंड बाय सेकेंड पास थी उहो हूबहू रिपीट थींदो आहे। केतिरो वंडर आहे न जो हिकु जो फीचर न मिले ॿिए सां। ॿियो आहे कि इहा आश्चर्य करण वारी ॻाल्हि कहिड़ी आहे कि हिकु जो फीचर न मिले ॿिए सां। ॿियो आहे कीअं बेहद जो बाप अची करे सॼे विश्व जी सदगति कंदा आहिनि, पढ़ाईंदा आहिनि, इहे बि वंडर आहे। ओम शांति। रूहानी बाप शिव वेही करे पंहिंजे रूहानी ॿार सालिग्रामनि खे सम्झाइनि था। छा सम्झाइनि था? सृष्टि जे आदि मध्य अंत जो राज सम्झाईंदा आहिनि ऐं सम्झाइण वारो हिकु बाप ई आहे। ॿियो त जो बि आत्मायूं अथवा सालिग्राम आहिनि सभिनि जो नाम शरीर ते नाम आहे। बाक़ी हिकु ई परमात्मा आहे जंहिंजो शरीर न आहे। उन परमात्मा जो नाम शिव आहे। उनखे ई पतित पावन परमात्मा चइबो आहे न। उहो ई तव्हां ॿारनि खे हिन सॼे विश्व जे आदि मध्य अंत जो राज बि सम्झाईंदा आहिनि। पाठ वॼाइण लाइ त सभु हिते ई ईंदा आहिनि न। इहे बि सम्झाइबो आहे विष्णु जा 2 रूप आहिनि, शंकर जो कोई पाठ न आहे। इहे सभु बाप वेही सम्झाईंदा आहिनि। बाप कॾहिं ईंदा आहिनि जबकि नई सृष्टि जी स्थापना और पुराणी दुनिया जो विनाश थियणो हूंदो आहे। ॿार ॼाणंदा आहिनि नई दुनिया में हिकु आदि सनातन देवी देवता धर्म जी स्थापना थींदी आहे। ॿार ॼाणंदा आहिनि नई दुनिया में हिकु आदि सनातन देवी देवता धर्म जी स्थापना थींदी आहे। उहा त सवाइ परमपिता परमात्मा जे ॿियो कोई करे ई न सघे। हिन धर्म जी स्थापना सवाइ बाबा जी कोई करे ई न सघे। उहो हिकु परमात्मा आहे जंहिंखे परमात्मा चइबो आहे। उनजो नाम शिव आहे। उन्हनि जे शरीर जो नाम न पईंदो आहे ऐं ॿियनि सभिनि जे शरीरनि ते नाम पियो आहे। इहे बि सम्झंदा आहियो जो मुख्य जो आहिनि उहे त सभु हिते अची विया। ड्रामा जो चक्कर फिरंदो ई रहंदो आहे। हाणे अंत अची करे थी विया। अंत में बाप ई खपे न। उन्हनि जी जयंती बि मल्हाईंदा आहिनि। शिव जयंती बि हिन समय मल्हाईंदा आहिनि जबकि दुनिया बदिलणी आहे। घोर अंधियारे खां घोर रोशनी थींदी आहे, अर्थात दुखधाम खां सुखधाम थींदो आहे। ॿार ॼाणंदा आहिनि परमपिता परमात्मा शिव हिकु ई बार पुरुषोत्तम संगम युग ते ईंदा आहिनि। पुराणी दुनिया जो विनाश, नई दुनिया जी स्थापना करण ईंदा आहिनि बाबा। पहिरियों नई दुनिया जी स्थापना, पोइ पुराणी दुनिया जो विनाश थींदो आहे। ॿार सम्झंदा आहिनि पढ़ी करे असांखे होशियारु थियणो आहे ऐं दैवी गुण बि धारण करणा आहिनि। आसुरी गुण पलटणा आहिनि। दैवी गुण ऐं आसुरी गुणनि जो वर्णन चार्ट में ॾेखारिणो हूंदो आहे। पंहिंजे खे ॾिसणो आहे असां कंहिंखे तंग त न कंदा आहियूं न। त दैवी गुण ऐं आसुरी गुणनि जो वर्णन चार्ट में करिणो आहे। छा चेक करिणो आहे कि असां कंहिंखे तंग त न कंदा आहियूं, कूड़ त न ॻाल्हाईंदा आहियूं, श्रीमत जे ख़िलाफ़ त न हलंदा आहियूं। कूड़ ॻाल्हाइणु, कंहिंखे दुख ॾियणु, तंग करणु, इहा आहे रावण जा क़ाइदा। उहा आहिनि राम जा क़ाइदा। श्रीमत ऐं आसुरी मत जो गायन बि आहे न। अधु कल्प हलंदी आहे आसुरी मत, जंहिंसां मनुष्य असुर, दुखी, रोगी ठही वेंदो आहे। अधु कल्प हलंदी आहे आसुरी मत, जंहिंसां मनुष्य असुर, दुखी, रोगी थी वेंदो आहे।
पंज विकार प्रवेश थी वेंदा आहिनि। बाप अची करे श्रीमत ॾींदा आहिनि। ॿार ॼाणंदा आहिनि श्रीमत सां असांखे दैवी गुण मिलंदा आहिनि। पंज विकार प्रवेश थी वेंदा आहिनि, है न। असां द्वापर युग खां असां आत्मायूं विकारनि जे वश थी वेंदियूं आहिनि। बाप अची करे श्रीमत ॾींदा आहिनि। ॿार ॼाणंदा आहिनि श्रीमत सां असांखे दैवी गुण मिलंदा आहिनि। आसरी गुणनि खे बदिलणो आहे। अगरि आसरी गुण रहिजी वेंदा त पद कम थी वेंदो। जन्म जन्मांतर जे पापनि जो बोझ जो सिर ते आहे। नंबरवार पुरुषार्थ अनुसार उन हल्को थी वेंदो आहे। बाबा चवंदा आहिनि कि अगरि आसरी गुण रहिजी वेंदा त पद कम थी वेंदा। जन्म जन्मांतर जे पापनि जो बोझो जो सिर ते आहे। नंबरवार पुरुषार्थ अनुसार हल्को थी वेंदो। कॾहिं बाबा खे यादि कंदे कंदे जन्म जन्मांतर जे पापनि जो बोझ जो सिर ते आहे, उहो बाबा जी यादि सां हल्को थी वेंदो आहे। इहे बि सम्झंदा आहियो कि हाणे पुरुषोत्तम संगम युग आहे। बाप द्वारा हाणे दैवी गुण धारण करे नई दुनिया जो मालिक ठाहींदा आहियूं त सिद्ध थींदो आहे पुराणी दुनिया ज़रूरु ख़लास थियणी आहे। नई दुनिया जी स्थापना ब्रह्म कुमार कुमारियुनि द्वारा थियणी आहे। इहे बि पक्को निश्चय आहे। हिन करे सर्विस में लॻा रहो, है न। केतिरा बि विघ्न अचनि, केतिरी बि ॻाल्हियूं अचनि, केतिरा बि माण्हू कुझु बि कंदा रहनि, असांखे त पतो आहे इहे त थियणो ई आहे। शरीर झाड़ हिलणो ई आहे। लेकिन असांखे पक्को निश्चय आहे कि असां पक्के ब्राह्मणनि द्वारा नई दुनिया जी स्थापना थियणी ई आहे। कोई न कोई जो कल्याण करण जी महिनत करणी कंदा रहो। तव्हां ॼाणंदा आहियो असांजा भाउ भेण केतिरी सर्विस कंदा आहिनि। सभिनि खे बाप जो परिचय ॾींदा रहंदा आहिनि। बाप आहे ज़रूरु पहिरियों थोड़नि खे मिलंदा न, पोइ वृद्धि खे पाईंदा रहंदा। हिकु ब्रह्मा द्वारा केतिरा ब्रह्म कुमार ठाहींदा आहिनि। ब्राह्मण कुल त ज़रूरु खपे। तव्हां ॼाणंदा आहियो असां सभी ब्रह्म कुमार कुमारियूं आहियूं। शिव बाबा जा ॿार सभु भाउ आहिनि। असल में भाउ आहियूं। पोइ प्रजापिता ब्रह्मा जा ठहिण सां भाउ भेण थी वेंदा आहिनि। पोइ देवता कुल में वेंदासीं त संबंध जी वृद्धि थींदी वेंदी आहे। हिन समय ब्रह्मा जा ॿार ऐं बालक ऐं बालिकियूं आहियूं त हिकु कुल जा थिया। इनखे डिनाइस्टी न चईंदासीं। राजा ई न कौरवनि जी आहे न पांडवनि जी। डिनाइस्टी तॾहिं थींदी जॾहिं राजा रानी नंबरवार गद्दी ते वेंदा। हाणे त आहे ई प्रजा जो प्रजा ते राज्य। शुरू खां वठी करे पवित्र डिनाइस्टी आहे ऐं अपवित्र डिनाइस्टी हली आई आहे। शुरू खां वठी करे पवित्र डिनाइस्टी ऐं अपवित्र डिनाइस्टी हली आई आहे। पवित्र डिनाइस्टी देवताउनि जी ई हलंदी आहे। ॿार ॼाणंदा आहिनि 5000 वर्ष पहिरियों हेवन हुयो त पवित्र डिनाइस्टी हुई। उन्हनि जा चित्र बि आहिनि। मंदर केतिरा आलीशान ठहियल आहिनि। ॿियो कोई मंदर न आहे। हिन देवताउनि जा ई ॾाढा मंदर आहिनि। ॿारनि खे सम्झाइबो आहे कि सभिनि जे शरीर जा नाम बदिलंदा आहिनि। इन्हनि जो नाम त शिव ई हलो आयो आहे। शिव भगवान वाच्य। कोई बि देहधारियुनि खे भगवान न चईंदासीं। बाप बग़ैर ॿियो कोई बाप जो परिचय ॾेई न सघंदो आहे, छोजी उहे त बाप खे ॼाणंदा ई न आहिनि। हिते बि ॾाढा आहिनि जंहिंजी बुद्धि में न ईंदो आहे बाप खे कीअं यादि करो। मूंझंदा आहिनि एतिरी नंढी बिंदी उनखे कीअं यादि करो। शरीर त वॾो आहे, उन्हनि खे यादि कंदा रहंदा आहिनि। इहे बि गायन आहे। भ्रुकुटी जे विच में चमकंदो आहे जब सितारो अर्थात आत्मा सितारे मिसल आहे। आत्मा खे सालिग्राम चइबो आहे। शिवलिंग जी बि वॾे रूप में पूजा थींदी आहे। जीअं आत्मा खे ॾिसी न सघंदा आहियूं, शिव बाबा बि कंहिंखे ॾिसण में न ईंदा आहिनि। भक्ति मार्ग में बिंदी जी पूजा कीअं करनि, छोजी पहिरियों शिव बाबा जी अव्यभिचारी पूजा शुरू थींदी आहे।
त पूजा जे लाइ वॾी चीज खपे न। बाबा चवंदा आहिनि भक्ति मार्ग में बिंदी जी पूजा कीअं करूं। छो जी पहिरियों शिव बाबा जी अव्यभिचारी पूजा थींदी आहे, त पूजा जे लाइ वॾी चीज खपे न। सालिग्राम बि वॾे अंडे मिसल ठाहींदा आहिनि। हिकु तरफ़ अंगुष्ठे मिसल बि चईंदा आहिनि, ॿियो सितारो बि चईंदा आहिनि। हाणे तव्हांखे हिकु ॻाल्हि ते ठहिरणो आहे, अधु कलाक वॾी चीज जी पूजा कई, हाणे बिंदी सम्झणो, हिन में महिनत बि आहे, ॾिसी न सघंदा आहियूं, हिन में महिनत बि आहे, ॾिसी न सघंदा आहियूं। इहा बुद्धि सां ॼाणबो आहे। शरीर में आत्मा प्रवेश कंदी आहे त पोइ निकिरंदी आहे। कोई ॾिसी त न सघंदो आहे, वॾी चीज खे त ॾिसण में न अचे। बाप बि इहा बिंदी आहे, परंतु उहो ज्ञान सागर आहे, ॿियो कोई खे ज्ञान सागर न चईंदासीं। बाप बि बिंदी आहे, बाप बि बिंदी ईअं ई बिंदी आहे न, परंतु उहो ज्ञान सागर आहे। बाबा त ज्ञान सागर आहे न, कोई खे ज्ञान सागर ॿियो कंहिंखे न चईंदासीं। शास्त्रनि त आहिनि ई भक्ति मार्ग जा, एतिरा वेद शास्त्र आदि कीअं ठाता, चईंदा आहिनि व्यास ठाता। क्राइस्ट जी आत्मा कोई शास्त्र ठाही छा, है न, कंहिं बि न ठाता। क्राइस्ट जी आत्मा त पहिरियों आई, प्रवेश करे शब्द ते हली वई, शास्त्र थोरी ठाते, इहे त पोइ मनुष्य वेही ठातनि। ज्ञान त उन्हनि में हुयो न, ज्ञान त ज्ञान सागर बाप में आहे। शास्त्रनि में ज्ञान जी सदगति जी ॻाल्हियूं ई न आहिनि। हर हिकु धर्म वारे पंहिंजे पंहिंजे धर्म स्थापक खे यादि कंदा आहिनि, देहधारियुनि खे यादि कंदा आहिनि। क्राइस्ट जो बि चित्र आहे न, सभिनि जा चित्र रखी छॾिया अथनि। शिव बाबा त आहे ई परमात्मा। हाणे तव्हां सम्झायो, आत्मायूं सभु ब्रदर्स आहिनि। ब्रदर्स में ज्ञान न थी सघे, जो कंहिंखे ज्ञान ॾेई करे ऐं सदगति करे। सदगति करण वारो त हिकु बाप ई आहे। हिन समय ब्रदर्स बि आहिनि, बाप बि आहे। बाप अची करे सॼे विश्व जी आत्माउनि खे सदगति ॾींदा आहिनि। विश्व जो सदगति दाता त हिकु ई आहे न। श्री 108 जगत गुरु चओ अथवा विश्व जो गुरु चओ, ॻाल्हि त हिकु ई आहे। हाणे त आसुरी राज्य आहे, संगम ते ई बाप अची करे इहे सभु ॻाल्हियूं सम्झाईंदा आहिनि। तव्हां ॼाणंदा आहियो बराबरि, हाणे नई दुनिया जी स्थापना थिए थी ऐं पुराणी दुनिया जो विनाश थींदो आहे। इहे बि सम्झाइबो आहे। पतित पावन हिकु निराकार बाप, कोई देहधारी पतित पावन न थी सघे। पतित पावन परमात्मा ई आहे। अगरि पतित पावन सीताराम बि चऊं त बि बाप सम्झाईंदा आहिनि, भक्ति जो फल ॾियण त मूंखे ई अचिणो पवंदो आहे। त सभी सीतायूं ठहरियूं ब्राइड्स ऐं मां आहियां ब्राइड ग्रूम, त सभिनि जी सदगति ॾियण वारो आहियां। इहे सभु ॻाल्हियूं बाबा वेही सम्झाईंदा आहिनि असांखे। ड्रामानुसार तव्हां ई 5000 वर्ष पोइ इहा ॻाल्हि ॿुधंदा आहियो। हाणे तव्हां सभु पढ़ो था, स्कूल में केतिरा ढेर पढ़ंदा आहिनि। इहे सभु ड्रामो ठहियलु आहे। जंहिं समय जो पढ़ंदो आहे, जो एक्ट हलंदी आहे, उहो ई एक्ट पोइ कल्प पोइ हूबहू थींदी। हूबहू 5000 वर्ष पोइ पढ़ंदासीं, है न। हूबहू 5000 वर्ष पोइ ईअं ई पढ़ंदासीं। ये अनादि ड्रामो ठहियलु आहे। जो बि डिज़ाइन सेकेंड बाय सेकेंड नई चीज़ ॾेखारे में ॾींदी आहे। चक्र फिरंदो रहंदो आहे, नई नई ॻाल्हियूं तव्हां ॾिसंदा रहंदा आहियो। हाणे तव्हां ॼाणंदा आहियो, इहे 5000 वर्ष जो ड्रामो आहे, जो हलंदो ई रहंदो आहे। इन जी डिटेल त ॾाढी आहे। मुख्य मुख्य ॻाल्हियूं सम्झाइबियूं आहिनि। जीअं चईंदा आहिनि परमात्मा सर्वव्यापी आहे। बाप सम्झाईंदा आहिनि, मां सर्वव्यापी न आहियां। मां अची करे पंहिंजो रचना जे आदि मध्य अंत जो परिचय ॾींदो आहे। हाणे तव्हां ॼाणंदा आहियो, बाप कल्प कल्प ईंदा आहिनि, असांखे हिते वरसो ॾियण ईंदा आहिनि। इहे बि गायन आहे, ब्रह्मा द्वारा स्थापना। इन में सम्झाणी ॾाढी सुठी खपे।
विराट रूप जो भी अर्थ जरूर हूंदो न, विराट रूप जो भी अर्थ जरूर हूंदो, परंतु सिवाय बाप जे कॾहिं कोई सम्झाए न सघे। चित्र त ॾाढा आहिनि, परंतु हिकु जी बि सम्झानी कोई वटि न आहे। बसि चित्र ठाहे करे जानवरनि ते विहारे छॾींदा आहिनि, अस्त्र शस्त्र ॾेई छॾींदा आहिनि, अर्थ न पतो आहे। ऊचते उस शिव बाबा हुनजो बि चित्र आहे, परंतु ॼाणंदा न आहिनि। अच्छा, पोइ सूक्ष्म वतन में आहे, उनखे छॾे ॾियो, हुनजी दरकार न आहे। हिस्ट्री जोग्राफी हितां जी सम्झाइणी हूंदी आहे, उहो त साक्षात्कार जी ॻाल्हि आहे। जीअं हिते हिन में बाप वेही सम्झाईंदा आहिनि, वैसे सूक्ष्म वतन में कर्मातीत शरीर वेही करे इन्हनि सां मिलंदा आहिनि अथवा ॻाल्हाईंदा आहिनि। बाक़ी उते त वर्ल्ड जी हिस्ट्री जोग्राफी आहे न, हिस्ट्री जोग्राफी हिते आहे। ॿारनि जी बुद्धि में वेठो आहे। सतयुग में देवता हुया जंहिंखे 5000 वर्ष थिया आहिनि। इन आदि सनातन देवी देवता धर्म जी स्थापना कीअं थी इहे बि ॼाणंदा न आहिनि। ॿिया धर्मनि जी स्थापना जे बारे में त सभु ॼाणंदा आहिनि, किताब आदि आहिनि। लाखों वर्ष जी त कोई ॻाल्हि न थी सघे, त बिल्कुलु रॉन्ग आहे। परंतु मनुष्य जी बुद्धि कुझु कमु कंदी आहे न, मनुष्य जी बुद्धि कुझु कमु न कंदी आहे। हर ॻाल्हि में बाप सम्झाईंदा आहिनि, मिठे मिठे ॿार सुठी रीति धारण करो। मुख्य ॻाल्हि आहे बाप जी यादि। इहे यादि जी दौड़ी आहे न, रेस थींदी आहे। कोई अकेला अकेला दौड़ंदा आहिनि, कोई जोड़ी खे इकठो बंदी दौड़ाईंदा आहिनि। हिते त जोड़ी आहे, उहो इकठो दौड़ी लॻाइण जी प्रैक्टिस कंदा आहिनि। सोचता आहिनि सतयुग में बि इकठा जोड़ी ठही वेंदासीं, बल नाम रूप त सभु बदिली वेंदो, उहो ई शरीर थोरी मिलंदो। शरीर त बदलंदो रहंदो आहे। सम्झंदा आहिनि आत्मा हिकु शरीर छॾे ॿियो वठंदी आहे, फीचर्स त ॿिया हूंदा न, परंतु ॿारनि खे वंड लॻणो खपे। जो फीचर जो एक्ट हिकु बाय हिकु एक्ट सेकेंड बाय सेकेंड पास्ट थी, उहा हूबहू रिपीट थींदी 5000 वर्ष पोइ। केतिरो वंडरफुल इहे नाटक ठहियलु आहे, ॿियो कोई सम्झाए ई न सघंदो सिवाय बाबा जी। तव्हां ॼाणंदा आहियो असां पुरुषार्थ कंदा आहियूं, नंबरवार त ठहींदा न, इहे त कृष्ण न, सभु त कृष्ण न ठहींदा न, फीचर्स सभिनि जा डिफरेंट हूंदा। केतिरो वंडरफुल वॾो नाटक आहे। हिकु जो फीचर न मिले ॿिए सां, वही हूबहू खेल रिपीट थींदो आहे। इहे सभु वीचार करे आश्चर्य खाइणो खपे। कीअं बेहद जो बाप अची करे असांखे पढ़ाईंदा आहिनि। जन जन्मांतर त भक्ति मार्ग जा शास्त्र आदि पढ़ंदा आया, साधुअनि जी कथायूं आदि बि ॿुधियूं। हाणे बाप चईंदा आहिनि भक्ति जो समय हाणे पूरो थियो, हाणे भक्तनि खे भॻवान द्वारा फल मिलंदो आहे। ये बि ॼाणंदा आहियो भॻवान कंहिं समय के रूप में ईंदो। कॾहिं चईंदा आहिनि शास्त्र पढ़ण सां भॻवान मिलंदो आहे? बाबा प्रश्न था पुछनि त बाबा चईंदा आहिनि शास्त्र पढ़ण सां भॻवान मिलियो। कॾहिं चईंदा आहिनि हिते ईंदो। शास्त्रनि में ई अगरि कमु थी वञे त पोइ बाप खे छो अचिणो पए। शास्त्र पढ़ण सां भॻवान मिली वञे त बाक़ी भॻवान अची करे छा कंदा। अधु कलाक तव्हां इहे शास्त्र पढ़ंदे पढ़ंदे तमो प्रधान ई ठहींदा आया आहियो। त ॿारनि खे सृष्टि चक्कर बि सम्झाईंदा रहंदा आहिनि। ऐं दैवी चलन बि खपे। हिकु त कंहिंखे दुख न ॾियणो आहे। ईअं न कोई खे विख खपे त उहो न ॾींदा आहिनि त उहो दुख ॾींदो आहे, त इहो कोई दुख ॾियणु थियो न। बाबा जी श्रीमत अनुसार असांखे कर्म करिणो आहे। बाक़ी अगरि हुनजे विपरीत कोई असांखे चए थो त असांखे न करिणो आहे। त हिकु त बाप चईंदा, ईअं त बाप न चईंदा न। कई अहिड़ा बुद्धू बि निकिरंदा आहिनि जो चईंदा आहिनि, बाबा चईंदा आहिनि कंहिंखे दुख न ॾियो, कंहिंखे दुख न ॾियणो आहे। हाणे हीअ विख मांगदो आहे त हुनखे ॾियणो खपे, न त हीअ बि कंहिंखे दुख ॾियणु थी वियो न, है न। ईअं सम्झण वारा मूंडमती बि हूंदा आहिनि, ख़ुदि जी मन में
उहो हुजे त पोइ कंहिं न कंहिं रीति सां मन मत जोड़े छॾंदा आहिनि। बाप चवंदा आहिनि पवित्र ज़रूरु रहणो आहे। आसरी चलन ऐं दैवी चलन जी बि सम्झ खपे। मनुष्य त इहे बि न सम्झंदा आहिनि, उहो त चई ॾींदा आहिनि आत्मा निर्लेप आहे। कुझु बि करो, कुझु बि खाओ पीओ, विकार में वञो, कोई हर्जु न आहे, ईअं बि सेखारींदा आहिनि। केतिरनि खे पकिड़े करे वठी वेंदा आहिनि। ॿाहिरां में बि वेजिटेरियन ॾाढा हूंदा आहिनि। ज़रूरु सुठो आहे तॾहिं त वेजिटेरियन ठाहींदा आहिनि। सभु जातियुनि में वैष्णव हूंदा आहिनि, छीची चीज़ न खाईंदा आहिनि। मिनॉरिटी हूंदा आहिनि ॾाढा बि। तव्हां बि मिनॉरिटी में आहियो न, हिन समय तव्हां केतिरा थोरा आहियो। आहिस्ते आहिस्ते वृद्धि खे पाईंदा रहंदा आहियो। ॿारनि खे शिक्षा मिलंदी आहे दैवी गुण धारण करो। छीची वस्तु ईअं कोई जे हथ जी ठाहियल हुई न खाइणी खपे। अच्छा, मीठी मीठी सिकिल ते ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार पंहिंजो चार्ट में ॾिसणो आहे। असां श्रीमत जे ख़िलाफ़ त न हलंदा आहियूं न, कूड़ त न ॻाल्हाईंदा आहियूं, कंहिंखे तंग त न कंदा आहियूं। इहे पंहिंजे चार्ट में ॾिसणो आहे। असां श्रीमत जे ख़िलाफ़ त न हलंदा आहियूं, कूड़ त न ॻाल्हायूं, कंहिंखे तंग त न कंदा आहियूं, दैवी गुण धारण कया आहिनि। ॿियो आहे पढ़ाई सां गॾु गॾु दैवी चलन धारण कई आहे। पवित्र ज़रूरु ठहिणो आहे, कोई बि छीछी वस्तु न खाइणी आहे। पूरो वैष्णव ठहिणो। वैष्णव अर्थात जंहिंजे मन बुद्धि संस्कार एॾा शुद्ध थी वञनि जो उन्हनि खे अपवित्रता जी अविद्या ई थी वञे। रेस करणी आहे बाबा जी। वरदान आहे बाप जे फरमान ते बुद्धि खे ख़ाली रखण वारा व्यर्थ व विकारी संपन्न स्वप्ननि सां मुक्त ठहो। बाप जो फरमान आहे कि सुम्हंदे समय सदा पंहिंजी बुद्धि खे क्लियर रखो। चाहे सुठो चाहे बुरो, सभु बाप जे हवाले करे पंहिंजी बुद्धि खे ख़ाली करो। बाप खे ॾेई करे बाप सां गॾु सुम्ही पओ। अकेला न सुम्हो। अकेला सुम्हंदव त व्यर्थ ॻाल्हियुनि जो वर्णन कंदा रहंदा। सुम्हंदा आहियो तॾहिं व्यर्थ व विकारी सपन ईंदा आहिनि। ये बि अलबेलोपन आहे। हिन अलबेलेपन खे छॾी फरमान ते हलो त व्यर्थ ऐं विकारी संकल्पनि सां मुक्त थी वेंदो। स्लोगन आहे तक़दीरवान आत्मायूं ई सच्ची सेवा द्वारा सर्व जी आशीर्वाद प्राप्त करे सघो। तक़दीरवान आत्मायूं ही सच्ची सेवा द्वारा सर्व जी आशीर्वाद प्राप्त करे सघो। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।